पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जी जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाकात, मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट। मौलाना मदरसा रजिस्ट्रेशन बिल ते सदर जी सही न थियण ते ॻणती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूरी बावजूद सदर बिल ते सही छो नाहे कई। बिलावल मौलाना बिल वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हाइण जी ख़ातिरी कराई। सिंध काबीना सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत सरकारी खाते में फ़ौती कोटा ख़त्म करे छड़ी। 6 तालीमी बोर्डन जा चेयरमैन हटाइण जो फैसलो। सखर बोर्ड के चेयरमैन रफ़ीक पलह के फौरी तौर हटाए वियो। भर्तियुनि जी जांच जो हुक्म। समूरन बोर्डन में सुधारन लाइ कमेटी कायम। यूनिवर्सिटियुनि में वीसीस जी मुक़ररी जी तरीक़ेकार में तब्दीली की मंजूरी। बहराड़ी वारे इलाइक़नि में शहरी सहूलियतुनि जी फरहमी लाइ कमेटी जोड़ी वई। मामूली दिमागी कमजोरी में मुब्तला ॿारनि जी आम स्कूलनि में दाख़िला यकीनी बणाइण लाइ डायरेक्टोरेट कायम। IBS सखर सां गॾु स्क्रीनिंग टेस्ट कराइण वारे वाइदे में भी वाध। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरा वज़ीर ऐं सेक्रेटरी पंहिंजे लाॻापियल खातनि बाबति तरक़ियाती मंसूबनि जी निगरानी कनि। वॾे फंडनि ते हलंदड़ मंसूबा मुकमल करण जे लाइ भी खाता मुतहरिक थियनि। लखीम मरवत में गुझी इतलाह ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस लखीम मरवत में दहशतगर्दनि जी मौजूदगी जी इतलाह ते ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में 5 दहशतगर्द मारिजी विया, 2 ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ख़दशे सबबि क्लियरेंस ऑपरेशन कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में 24 नवंबर ते PTI जे एहतजाज ख़िलाफ़ वापारियुनि जी तौहीन अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी। चीफ जस्टिस तरफ़ा घरू वज़ारत खे तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त मुनमान बहाल करणु हो, पर अव्हां इस्लामाबाद बंदि करे छॾियो। तहरीक इंसाफ़ ग़लति कयो त हुकूमत भी ग़लती कयो। बार बार मीडिया ते हर हंधि चयो वियो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम ते इजाज़त न ॾिनी। शहरियुनि, वापारियुनि ऐं एहतजाज कंदड़नि जी बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखियो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान में मुलाक़ात। ॿिन्ही अॻुवाननि तरफ़ा ॿेतरफ़ लाॻापनि में वॾी तब्दीली आणण जे लाइ गॾियल अज़म जो इज़हार। पाकिस्तान ऐं सऊदी अरब लाइ इक़्तिसादी, वापारी ऐं सीड़पकारी जे लाॻापनि खे हथी ॾियणु इंतहाई ज़रूरी आहिनि। मुलाक़ात में इत्तिफ़ाक़। सऊदी वली अहद वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पाकिस्तान जे दौरे जी दावत क़बूल करे वरिती। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक चयो आहे त रूस खां कचो तेल वठण बाबति का भी डील न थी रही आहे। पाक ईरान गैस पाइपलाइन मंसूबे ते रिआयत मिली त ज़रूर फ़ाइदो वरितो वेंदो। अहिड़ो फ्रेमवर्क ठाहियो पियो वञे त जीअं अवाम खे सस्तो तेल मिले। पाकिस्तान LNG जो को भी इज़ाफ़ी कार्गो न वठंदो। इम्पोर्ट कयल गैस महांगी हुजण सबबि ख़ानगी शोबो LNG ख़रीद न पियो करे। सिंध जे वॾे वज़ीर पंटी सैकड़ो वाधू गैस थर्ड पार्टी खे ॾियण ख़िलाफ़ को भी राब्तो न कयो। सिंध असेंबली जी ख़ासि कमेटी जे इजलास में MPA आमिर सिद्दीकी ऐं केयर इलेक्ट्रिक जे CEO मोनस अलवी विच में ॾंद चक। 16 खां 18 कलाक लोड शेडिंग बाबति क़ाइदा क़ानून आहिनि साबित कयो। आमिर सिद्दीकी लोड शेडिंग वसूली न थियण जी बुनियाद ते कंदा आहियूं। पैसा न मिलंदा त बिजली बंदि करे सघूं था। मोनस अलवी। कानपुर के कच्चे में शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स ऑपरेशन हिक मुख़वी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त गड़ी तेगो में गॾियल ऑपरेशन करे 50 वरहनि जो यूसुफ शेख खे बाज़ियाब करायो वियो। खेसि कश्मीर जे इलाइक़े राजा पंप तां शादी जे ॾटे में घुराए अगवा कयो वियो हो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। माउ पुट समेत 8 ॼणा फौत। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में 2 धारदार हादसनि में 3 ॼणा हयाती विञाए वेठा। ओबावड़ वेझो ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर। औरत पुट ऐं पोटे समेत अजले जो शिकार। मलीर जे मेमण ॻोठ लिंक रोड ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा ज़ख़्मी, 2 फौतुनि में असद ऐं रियाज़ चौकी शामिल।